नमाज में छा टाइम लगदो 10 खां 15 मिनट 10-15 मिनट जेकरे नमाज हिकड़ी में टाइम लगी तो तमा हिसाब कयो त 5 वक्त जो घणो टाइम थींदो जेकरे 15 मिनट थन या 20 मिनट थन तो वध में तो प्यारा दोस्तों कला या शोहरत तो के कम ईंदी न ये पैसा तो के कम ईंदा न अजीज मिट माइट तो के कम ईंदा जेकरे कम ईंदो त रसूलुल्लाह जो दीन ईंदो कम ईंदो त रसूलुल्लाह जी शफाअत कम ईंदी दादा सुभान अल्लाह चओ ओमो जो पिरिया जा परवानो अजायो टेम ज़ाया न कंदा कयो अल्लाह जे हबीब जे खातिर तव्हां असां के मुस्तफा जो दीन मिलियो आ उन मुस्तफा जे दीन सां वफादारी कयो उन मुस्तफा जे दीन जी गुलामी ॾियो उन मुस्तफा जे दीन सां अहिड़ो गॾु थी हलो जो दुनिया जे कुफार खे ख़बर पइजी वञे न बेली अञा मुस्तफा जा आशिक मुस्तफा जा गुलाम दीन जी ख़िदमत करण वारा अञा ज़िंदा आहिनि माल दुनिया ते उज़र कलम खयो आहे सुभान अल्लाह जो मार न कया ॾाढा सुभान अल्लाह मञो या न यारो अव्हां जी अमरज़ी असां जो तनारो भेज दस्तगीर मञो या न यारो अव्हां जी अमरज़ी असां जो तनारो भेज दस्तगीर असां जो तनारो भेज दस्तगीर ये खड़ी जाऊं ओ खैरात थी वंड जे हल ओ खैरात थी वंड जे हल कादे मदीने वारे साईं दे है मदीने वारे साईं दे और दिस किए तो वड विराए और न तो खाली के बराए और को झोल हली तो झल और को झोल हली तो झल मदीने वारे साईं दे है मदीने वारे साईं दे गुलाम सर फकीर सुभान अल्लाह देगा जो चाना लो तुझो फकीर जंगल फकीर दादा सुभान अल्लाह जजा ओ खैरात थी वंड जे हल ओ खैरात थी वंड जे हल मदीने वारे साईं रे है मदीने वारे साईं रे ओ मुंहिंजा मौला जेको मूं सां गॾिजी पढ़ाए हिन महफ़िल में अहिड़ो त वंड ॾेई छॾिजांसि हिन महफ़िल में झोल भरे छॾिजांसि जेको न पढ़ाए त 5 सालनि खां बाद झोल भरजांसि हाणे ॾिसूं था त कंहिंखे पंहिंजा झोल जल्दी भरणा आहिनि चओ खैरात थी वंड जे हल ओ खैरात थी वंड जे हल मदीने वारे साईं दे है मदीने वारे साईं दे है मदीने वारे साईं दे और से किए तो वड विराए और न तो खाली के खेवराए और को झोल हली तो झल अली दोस्त फकीर सुभान अल्लाह जैसा सुना और को झोल हली तो झल मदीने वारे साईं दे है मदीने वारे साईं दे खैरात थी वंड जे हल खैरात थी वंड जे हल मदीने वारे साईं दे है मदीने वारे साईं दे मुझे दिल पर हबीब जा गुलाम हेदे तवज्जा कजो अल्लाह ताला जी ज़ात बरकत पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे सुब्हानल्लज़ी असरा बि अब्दिही लैला जेरो अल्लाह जो कुरान पढ़ी तो एतरी ॾाढा सुभान अल्लाह विचो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो सुब्हानल्लज़ी पाक मां अल्लाह जी ज़ात
असरा जे सेर करायो बे अब्द ही पंहिंजे आबिद के लैला रात जे ज़र्रे हिस्से में ओ सुन्नी मुसलमान हेरे तवज्जा कजा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात के सेर करायो रात जे ज़र्रे हिस्से में रब करीम तमा सांजे दिल पर हबीब के फर्श का घुराए करे अर्श ते घुराए फर्श का खड़ी करे अर्श ते घुराए करे रब करीम पूरी कायनात जो भी दीदार भी पूरी कायनात जो सेर करायो रब करीम पंहिंजो दीदार भी पंहिंजे दिल पर हबीब के करायो और मुझे दिल पर हबीब दा गुलामो हिरे तवज्जा कजो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो सुबहानल्लज़ी पाका मा रब जी ज़ात असरा जे सेर करायो बे अब्द ही पंहिंजे आबिद के पंहिंजे खास बाने के लैला रात जे ज़र्रे हिस्से में ओ सुन्नी मुसलमान हेरे तवज्जा कजा अदा सेरत ॾींहं जो थींदो आ सेरत रोशनाई में थींदो आ सेरत प्यारा दोस्त रोशनाई में थींदो आ जो थींदो आ कुर्बान वञा दिल पर नबीअ जे मक़ाम ता अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांजे दिल पर हबीब खे सैर थो कराए 27 रजब जी रात आ ऊंदाही रात आ एतिरी त ऊंदाही रात आ जो हथ हथ खां परे थिए त हथ हथ खे नज़र कोन अचे एतिरी ऊंदाही रात आ पर उन ऊंदाही रात जो रब करीम पंहिंजे हबीब खे दीदार थो कराए ओ मुंहिंजा दिल पर हबीब अच त मां रब तोखे कायनात जो सैर कराया सुभान अल्लाह मुझे दिल पर हबीब दा गुलामो हेरे तवज्जा कजो अबा जागो पिया लगे तो कोन थो तव्हां जागो था लगे तो पोयां निंड पइजी विया न लाइ था जेको जागे तो हथ मथो खणी मां बि ॾिसां या अल्लाह जेको जागे थो दिल वारे राड़ करे सुभान अल्लाह दे तो दिल सामने जे दुनिया बेड़ा पार करे सघा ॾाढा रे करे सुभान अल्लाह दिल खे ठारे जो सुभान अल्लाह और मुझे दिल पर हबीब दा गुलामो हेरे तवज्जा कजो अबा ही महफिलूं भी अदब वारन के नसीब थींदियूं हे खटण जी महला के माण्हू ईंदा त सही न हिन महफिल में हिक क़िस्म जा माण्हू कोन ईंदा आहिनि हिकिड़ा ईंदा आहिनि अबा वञूं ॾिसूं त सही भला साईं वारनि चयो छा हिकिड़ा अहिड़े ख़्याल सां ईंदा ॿिया चवंदा अबा हलो त भला भत खाई अचूं ॿिया उन ख़्याल सां टियां वरी चवंदा अबा हलो सही ॾिसी अचूं मंज़र कहिड़ो आहे अल्लाह जी हबीब जी तारीफ़ भला ॿुधी अचूं दिल के ठारे अचूं अबा तव्हां सां दिल ठारण ईंदा हो पोइ जेको जहिड़ी नियत सां ईंदो आहे मुराद उहा ई पाईंदो आहे ॾाढा सुभान अल्लाह जो अञा दिल के ठारे जो सुभान अल्लाह साईं क़ारी साहब सुभान अल्लाह चइजो साईं अल्लाह ताला मां ते रहमतूं अता फरमाए ॾाढा सुभान अल्लाह चओ और मुंहिंजे दिल पर हबीब जा गुलामो कुर्बान वञा दिल पर नबीअ जे मक़ाम तां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांजे दिल पर हबीब खे रात जे ज़र्रे हिस्से में सैर पियो कराए अल्लाहु अकबर अदा सेर ॾींहं जो कबो आहे सेर रोशनाई जो कबो आहे पर इन मां साबित थियो त तव्हां असांजे दिल पर हबीब खे रोशनाई जी ज़रूरत कान्हे का तव्हां असांजे दिल पर हबीब खे बल्ब जी ज़रूरत कान्हे का तव्हां असांजे महबूब खे ॾींहं जी ज़रूरत कान्हे का तव्हां असांजे महबूब खे रोशनाई जी ज़रूरत कान्हे का इन मां साबित थियो त तव्हां असांजे दिल पर हबीब रोशनाई जो मोहताज कोन्हे को ॾींहं जो मोहताज कोन्हे को बल्कि तव्हां असांजे महबूब जे लाइ ॾींहं बि मोहताज तव्हां असांजे दिल पर हबीब जो आहे त रोशनी बि मुंहिंजे दिल पर हबीब जी मोहताज आहे ॾाढा सुभान अल्लाह अल्लाहु अकबर ओ मुझे दिल पर नबी जा गुलामो तवज्जा कजो दिलन के ठार जो निशाला बेड़ा तव्हां जा पार थी वेंदा अल्लाहु अकबर कुर्बान वञा दिल पर नबी जे मक़ाम ता अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए ए जिब्रील जी मुदा मौला वञ मुंहिंजे महबूब खे वठी आ त मां रब पंहिंजे महबूब खे पंहिंजो दीदार कराया ॾाढा सुभान अल्लाह हज़रत जिब्रील के अल्लाह जो हुक्म थियो हज़रत जिब्रील प्यारा दोस्त मुस्तफा जी दरबार में अची रहियो हलंदे हलंदे महबूब करीम दिल पर हबीब रहमत वारे नबी जी दरबार में जिब्रील अची रहियो छा ॾिसे हज़रत महबूब मुस्तफा जी दरबार अक़दस में जॾहिं हज़रत जिब्रील अमीन पहुतो छा ॾिसे त तव्हां असांजो रहमत वारे नबी दिल पर हबीब हज़रत अम्मा उम्मे हानी जे घर में आरामी आहिनि मुस्तफा आराम था फरमाइनि तॾहिं मुबारक ते मुस्तफा आरामी
फरमायन हजरत जिब्रील अमीन आयो चार से तो मुस्तफा जमीन ते कदे मुबारक ते सुता प्यान हजरत जिब्रील मुझे रब दे निहारे मुझा मौला मुझे महबूब रहमत वारो नबी जमीन दे आरामी ने ते मुबारक दे आरामी आए न ओ मुझा मौला इजाजत दे हथ लाए करे उतारा सब करे उतारा रब करीम तो फरमाए ए जिब्रील याद करे सरदा मुझे दिल पर हबीब जी दरबार का आम दरबार का नेका मुझे मुस्तफा जी दरबारा सब भी ना है करनो हथ भी ना है लाएनो हजरत जिब्रील अमीन अर्ज करे तो हेरे तवज्जो करो हजरत जिब्रील अमीन अर्ज करे तो या रब्बिल आलमीन हथ भी न लाया सद भी न गया तो मुस्तफा सुजाग किए थींदा हाणे हेरे तवज्जो करो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो ए जिब्रील दस मार रब तोखे तो जा उहे करण तू जो कम्मा मुझे दिल पर हबीब रहमतल लिल आलमीन सुजाग थी वनो ॾाढा सुभान अल्लाह नची अब इहा थकल सुभान अल्लाह नच में या कहिड़ी ज़रूरत आहे ये थकल नवारी सुभान अल्लाह मूंखे कान खपे मूंखे खपे आश करण वारी सुभान अल्लाह जो इश्क वारी सुभान अल्लाह चवे न मां उन जी सुभान अल्लाह ते ठरंदो आहियां जेके कंजूस साहिब करण सुभान अल्लाह चवण में पोइ उन जी पंहिंजी मर्ज़ी आहे अॼु तो खटण जी महल आहे अॼु मुस्तफा जी तारीफ़ हली रही आहे महबूब जो मेराज हली रहियो आहे हथ मथे करे सुभान अल्लाह जो आइए को दिल ते तारे मां भी मां तो खणी जलसन जो थकियल आहियां मुरीदन जे प्यारा दोस्तो सफ़रन में हली हली थकड़ी तव्हां कहिड़ा कम कया आहिनि जो तव्हां थकिजी पिया हथ मथे करे सुभान अल्लाह त चओ सुभान अल्लाह अब ठर्रो था या बर्रो था ठर्रो था न हिकिड़ी जॻह ते मुंहिंजो मानो साईं वियो उते वञी करे महफ़िल में चई तकरीर कंदे कंदे पाण फरमाईंदा बा ठर्रो था या बर्रो था उन जमात सॼी चयोसि असां त बर्रऊं था अब कहते जिसे दूसरी तीसरी कंपनी वारन दी दादा सुभान अल्लाह चओ तो प्यारा तो बर्रो तो उन्हनि जे मथां ठर्रो आशिक़नि जे मथां दादा सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह दिल के ठारे तो सुभान अल्लाह चो मुस्तफा जो शान 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 में सजो कुरान शान में सजो कुरान चो मुस्तफा जो शान 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 में सजो कुरान शान में सजो कुरान मुस्तफा जो राजा सुभान अल्लाह जो शान में सजो कुरान शान में सजो कुरान मुझे दिल पर हबीब जा गुलाम तवज्जो कजो हजरत जिब्रील अमीन मुझे दिल पर नबी जी दरबार में आयो अर्ज करे तो मुदा मौला दिल पर हबीब दा आराम दा फरमाइन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो ए जिब्रील दस मां रब तो के जा तो उमे करण तो जो कम त मुझे दिल पर हबीब सुजाग थी वनो हजरत जिब्रील अमीन अर्ज करे तो या रब्बुल आलमीन केड़ो हुक्म अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो या जिब्रील कबिल कदम है मुझे मुस्तफा दा कदम चुमत मुस्तफा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत जिब्रील अमीन सोचींदो हो त रब करीम काफूर जा चपत दिनान छाजे करे दिनान छो दिनान जॾहिं मुस्तफा जे कदमन के चुमण लगो काफूर थदो हूंदो मुझे दिल पर हबीब जे कदमन जे तिरन पाकन के हजरत जिब्रील अमीन चुमण लगो इते हजरत जिब्रील समझी वियो त रब करीम इन जे करे काफूर जा चप मूंखे ॾिना मुस्तफा जे कदमन पाकन जे तिरन पाकन के चुमण जे लाइ ॾिना सुभान अल्लाह ॾाढा रड़ करे जो सुभान अल्लाह और मुझे दिल पर हबीब दा गुलाम हेरे तवज्जो कजो कुर्बान वञा दिल पर नबी जे मकाम दा हजरत जिब्रील अमीन मुस्तफा जे कदमन जे तिरन के चुमण लगो मुझा दिल पर हबीब सुजाग थी पया ए जिब्रील छा ॻाल्हि वा छा जे करे आयो अर्ज के या रसूल अल्लाह इन जे करे आयो आया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हुक्म फरमायो त जिब्रील वञ मुझे महबूब के वठी मां रब करीम पंहिंजे महबूब के पंहिंजो दीदार कराए
फरमाया ओ मुंहिंजा दिलबर हबीब इन जे करे तव्हांजे दरबार में हाज़िर थियो आहियां हेॾे तवज्जो कजा मुंहिंजे प्रिय जा परवानो मुंहिंजे दिलबर हबीब रहमत वारे नबी फरमायो ए जिब्रील भला दे त ख़बर सवारी काहे आयो आहे अर्ज़ कई या रसूल अल्लाह सवारी दा कोन काहे आयो आहियां मुंहिंजे दिलबर नबी फरमाए त ए जिब्रील पानी खणी आयो आहे मुस्तफ़ा पानी भी कोन खणी आयो आहे मुंहिंजे दिलबर नबी फरमाए त ओ जिब्रील जन्नत मां पानी खणी आ त मां मुस्तफ़ा वुज़ू करण फरमाया हजरत जिब्रील अमीन वेठे वेठे हथ खे जो हीअं अॻिते वधायो त प्यारा दोस्तो पाणीअ जो लोटो भरे वताई तव्हां असांजे दिलबर हबीब वुज़ू करण फरमायो आहे मुंहिंजे महबूब करीम वुज़ू करे बस कई आहे मुंहिंजे दिलबर नबी फरमायो ए जिब्रील सवारी काथे आहे अर्ज़ कई या रसूल अल्लाह सवारी त कोन काहे आयो आहियां मुंहिंजे रहमत वारे नबी फरमायो त ओ जिब्रील वञ सवारी जन्नत मां काहे आहे हज़रत जिब्रील अमीन जन्नत में रवानो थियो आहे जन्नत में पहुतो आहे छा ॾिसे त हिकिड़ो बुराक बीठो आहे तमामु हसीना तमामु ख़ूबसूरत आहे वरी ॿिए ते नज़र पई आहे त उहो उन खां वधीक हसीना हज़रत जिब्रील अमीन ॾिसंदे ॾिसंदे हीअं जो नज़र कई आहे त जन्नत में 40,000 बुराक बीठा है अब घणा हज़ार बुराक घणा पूरे वॾे आवाज़ सां पोयां बि ॿुधायो 40,000 बुराक बीठा आहिनि हज़रत जिब्रील अमीन हिकु हिकु बुराक खे ॾिसंदो पियो वञे ॾिसंदे ॾिसंदे हिक ॿिए खां वधीक सधा थुल्हा मदारा हसीन हिक ॿिए खां वधीक हलंदे हलंदे हिकिड़े बुराक वटि जो हज़रत जिब्रील अमीन पहुतो छा ॾिसो त उहो बुराक ज़ारो कतार रोए थो पियो अखियुनि मां नीर ॿियनि गोर था वहनि था पिया ऐं हीअं डुबरो लॻो पियो हा साईं हीअं डुबरो लॻो पियो आहे हज़रत जिब्रील जे तरफ़ से बुराक है छा तोखे ख़बर कान्हे अॼु मुस्तफ़ा जो मेराज आहे हे दुनिया वारा ख़ुशियूं था मल्हाइनि पिया सभु बुराक हीअं नाज़ था करनि तूं वरी रोई थो पियो बुराक तूं रोई थो सभु बुराक ख़ुशियूं था मल्हाइनि सभु बुराक ख़ुशि लॻा पिया आहिनि ऐं तूं रोई थो पियो बुराक जो त जिब्रील रोआ न त ॿियो छा कयां जे भला दे त ख़बर रोए छाजे करे थो वजह कहिड़ी आहे जे रोआ इन जे करे थो त अलाए कहिड़ो बुराक ख़ुशि नसीब हूंदो जंहिं मदीने वारा साईं सवार थी करे मेराज कंदा हाय हाय हथ वधे करे सुभान अल्लाह कहिड़ो बुराक ख़ुशि नसीब हूंदो मुस्तफ़ा सां हिन बुराक खे ॾाढो प्यार आहे जेको प्यार वारो हूंदो आखा मची वेंदो जेको मोहब्बत ई न करे त चवे पंहिंजी क़िस्मत खे बाक़ी जेके मोहब्बत हूंदी आहे आशिक़ अॾिजी विया न पोइ मुस्तफ़ा जे बचन जो हिते प्यारा दोस्तो एहतमाम कयो थो महबूब जो मीलाद कयो थो अॼु यादि रखंदा त प्यारा दोस्तो हिन ॾींहं खां वठी करे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे पंहिंजे ॻोठनि खे आबाद थींदो ॾिसंदव मुस्तफ़ा जे बचड़नि जा हिन ॻोठ में क़दमड़ा ईंदा वेंदा इंशाअल्लाह रहमतुनि जा मींहं वसंदा वेंदा जागो था पिया न न इहो अहिड़ो नारो न इश्क वारो नारो ॿुधायो अल्लाह ताला तव्हां अॻिले ते रहमत पोयां कसम खणी आहे त नारो बि न हणंदासीं ॻाल्हाईंदासीं कोन अदा ईअं न ॾाढा हथ बद करे भेजो दस्तगीर ॿुधायो हाणे हेॾे तव्हांजा हज़रत जिब्रील अमीन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सवारी काहे थो अचां हज़रत जिब्रील जीअं जन्नत में पहुतो 40,000 बुराक हाणे उन ते नज़र पई उहे रोए थो पियो बुराक हाणे रोइण बंदि कर हाय हाय सुभान अल्लाह रोइण बंदि कर जिब्रील रोइण बंदि कीअं कयां मुस्तफ़ा जो मेराज कीअं रोइण बंदि कयां जिब्रील तो चयसि हाणे रोइण बंदि कर मुस्तफ़ा जी दरबार में मां तोखे थो वठी वञां सुभान अल्लाह हाय 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 दादा सुभान अल्लाह हाणे रोइण बंदि कर मुस्तफ़ा जी दरबार में तोखे थो वठी हलां बुराक जॾहिं इहे अल्फाज़ ॿुधा ख़ुदा जी ज़ात गवाह आहे त बुराक जो रोइण बंदि थी वियो बुराक हीअं जो सट ॾिनी त जान में जान अची वई सुभान अल्लाह सुभान अल्लाह
जान में जान जो अची वई तो उन्हनि सॼनि बुराकनि खां वधीक थुल्हो मतारो थी वियो हसीन थी सुभान अल्लाह हज़रत जिब्रील बुराक खे काहे करे काबतुल्लाह शरीफ जे भरिसां हिकिड़ो ठुल्ला उन ठुल्ल सां अची करे ईअं ॿधाईंस ॿधी करे हज़रत जिब्रील मुस्तफ़ा जे दरबार में वियो तव्हां उहो ठुल्ल ॿुधंदा हो ही अल्हम्दुलिल्लाह आजिल बेकार उहो ठुल्ल केतिरा मरतबा ॾिसी बि आयो आहे सुभान अल्लाह इंशाअल्लाह अल्लाह ताला तव्हां सां सभिनीनि खे बार बार नसीब फरमाईंदो चओ सुभान अल्लाह हज़रत जिब्रील बुराक खे ठुल्ल सां ॿधी ऐं मुस्तफ़ा जी दरबार में या रसूल अल्लाह बुराक खाए आयो सवारी अची वई आहे महिरबानी कयो हलो हाणे हिन मोरे निहारो मुस्तफ़ा दिलबर हबीब रहमत वारा नबी पाण प्यारा दोस्तो जीअं जो पाण हवेली शरीफ जो प्यारा दोस्तो अम्मा बीबी उम्मे हानी जे घर खां ॿाहिरि जो आया छा ॾिसनि त बुराक जे जॻह ते जिब्रील ॿधो उन सां बुराक ठुल्ह सां ॿधल ई कान्हे को मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाया जिब्रील बुराक काथे आहे जिब्रील ॾिठो त हाणे बुराक खे ॿधी वियो आहियां बुराक काॾे वियो हज़रत जिब्रील सॼे निहारियो बुराक नज़र न आयो हज़रत जिब्रील खॿे निहारियो बुराक नज़र न आयो हज़रत जिब्रील पोइते निहारियो बुराक नज़र न हज़रत जिब्रील अॻिते निहारियो यार बुराक काॾे वियो हज़रत जिब्रील हीअं जो मथे निहारियो त बुराक पंहिंजे परनि जे ज़ोर ते मथे बीठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह परनि जे ज़ोर ते मथे हाणे जिब्रील तो बुराक सां ॻाल्हाए बुराक ए बुराक हेठि लही आ छा तूं करे महबूब हेठि बीठा तूं मथे बीठो आहे हाणे बुराक तो जवाब ॾे जिब्रील ए जिब्रील जिब्रील का लायो बुराक जवाब दे दो जिब्रील ओ जिब्रील हाणे तू माफ कर जिब्रील तू चुप कर मां जाना तो मुझे मुस्तफा ने जिब्रील ये ॾिठो वाह बुराक वाह उते जन्नत में राभाट करे रोए पियो हां दाऊ पियो करे हीअं टुकड़ो थी वई रड़ी पियो करे मेहरबानी करे वठी आयो मैं मुस्तफा जी दरबार में हाणे जेके में जिब्रील तू चुप कर मां ॼाणा त मुंहिंजो मुस्तफा ॼाणे हाणे इहा बात तूं ॻाल्हि कई आहे प्यारा दोस्तो उन टाइम मुंहिंजे दिल पर नबी फरमाया जिब्रील तू माफ़ कर त मां मुस्तफा बुराक सां ॻाल्हायां सुभान अल्लाह पोइ सुभान अल्लाह आंदा कोन चई अब ये पोइन के भक्त भी नहीं दो जो अगले के खाना पे पोइन के दो भक्त में चलते तो करे कि नचनी पड़े दादा सुभान अल्लाह अल्लाह दिल के सारे जो सुभान अल्लाह हजरत जिब्रील के मुस्तफा फरमाया जिब्रील हां तो चुप कर मां मुस्तफा बुराक सां ॻाल्हाए थो बुराक हेठि लही आहे मुंहिंजा महबूबा हिकिड़ो अर्ज़ पियो लही थो हिकिड़ो अर्ज़ कंदुसि मुझे दिल भर हबीब फरमाया बुराक कहिड़ो अर्ज़ तुंहिंजो चओ तुंहिंजो अर्ज़ कहिड़ो आहे बुराक तो अर्ज़ करे या रसूल अल्लाह अमा यतीमन जा यार मिस्किनन जा मददगार आयो मुंहिंजा दिल भर हबीब हिकिड़ो वादो मूंसां करे फरमायो जीअं हाणे तव्हां मुंहिंजे मथां सवार थींदव क़यामत जे ॾिहाड़े थींदो महशर जो मैदान थींदो ईअं तव्हां मुंहिंजे मथां सवार थींदव त पोइ मां हेठि लही थो अचां हज़रत बोरा प्यारा दोस्तों मुझे दिल पर हबीब रहमत वाले नबी जी दरबार में बुराक जो अर्ज़ कयो तो मुझे दिल पर हबीब फरमायो ओ बुराक हेठ लहिया मां मदीने वारो साईं तो सा वाइदो तो कया जी हाणे मां मुस्तफा तुझे मथा सवार थींदुसि क़यामत जो ॾींहुं थींदो महशर जे मैदान में मां मुस्तफा ईअं तुझे मथा सवार थींदुसि यानी बुराक भी समझी वयो तो बेड़ो अॼु राति करे ॾे बेड़ो अॼु राति करे ॾे जेकॾहिं मुस्तफा के राज़ी कयो त हाणे ई अर्ज़ करिणो आहे त मुस्तफा राज़ी सुभान अल्लाह तो ॿुधा त खटण वारी महल हुजे त माण्हू खटे न पर जेकॾहिं खटण वारी महल हुजे ऐं सुतो पियो हुजे त चए पंहिंजी क़िस्मत खे
जेकरे दरिया जे किनारे ते वेही करे को उन मरे तो वो चवे पंहिंजी क़िस्मत खे तो असां वरी हीअं चवंदा हो ॾाढा सुभाणे अल्लाह जो कुमार जेका अञा ॾाढा शेर हले न अली दोस्त कादरी सुभाणे अल्लाह चवंदा हिदायत फ़कीर सुभाणे अल्लाह चवंदा सरकारी साहब सुभाणे अल्लाह चवंदो वरी साहब सुभाणे अल्लाह हाणे शेर ॿुधंदो इंशाअल्लाह दिल ठरी पवंदई मदीने पाक बाग वरी पवंदई ॾाढा सुभाणे अल्लाह जो ओ छा लाए तो छॾी छो तोखे छा न मिलियो आ अल्लाह जे महबूब जहिड़ो जान मिलियो अल्लाह जे महबूब जहिड़ो जान मिलियो छा लाए तो छॾी छो तोखे छा न मिलियो आ अल्लाह जे महबूब जहिड़ो जान मिलियो अल्लाह जे महबूब जहिड़ो जान मिलियो हा जान मिलियो अहिड़ो जान मिलियो अल्लाह जे महबूब जहिड़ो जान मिलियो छा लाइ तो छॾी छो तोखे जान मिलियो अल्लाह जे महबूब जहिड़ो जान मिलियो हा जान मिलियो अहिड़ो जान मिलियो खाई बि तो कोसी बि ख़ुदा अकुल खसो अथई कॾहिं बि हबीब न मकड़ो हर रसो अथई सुभाणे अल्लाह जो भारे सुभाणे अल्लाह इश्क वाली रात करे सुभाणे अल्लाह जो मुस्तफा वाले देंगे इंशाअल्लाह तेरा पार हुआ तो सुभाणे अल्लाह ओ खाई भी तो कोसी भी खुदा अकुल खसो अथई कॾहिं बि हबीब न मकड़ो हर रसो अथई कॾहिं बि हबीब न मकड़ो हर रसो अथई ओ कंहिंखे बि न तिरजे तरो कंहिंखे बि न तिरजे तरो को नुक़सान मिलियो आ अल्लाह जे महबूब जहिड़ो जान मिलियो अल्लाह जे महबूब जहिड़ो जान मिलियो हा जान मिलियो अहिड़ो जान मिलियो छा लाइ तो छॾी छो तोखे जान मिलियो अल्लाह जे महबूब जहिड़ो जान मिलियो अल्लाह सुभाणे अल्लाह जान मिलियो अहिड़ो जान मिलियो छा लाइ तो छॾी छो तोखे जान मिलियो अल्लाह जे महबूब जहिड़ो जान मिलियो अल्लाह जे महबूब जहिड़ो जान मिलियो अल्लाह जे हे इंसानी सूरत कंहिंजे सदके जो मुस्तफा कंहिंजे सदके ॻाल्हायो अमल खां वठी आख़िर ताईं ॻाल्हायो अबा इंसानी सूरत कंहिंजे सदके मुस्तफा बचड़ा कंहिंजे सदके घरवारियूं कंहिंजे सदके अबो मां कंहिंजे सदके ज़मीनूं कंहिंजे सदके दौलत कंहिंजे सदके शोहरत कंहिंजे सदके कायनात कंहिंजे सदके थोरो गुलमान कंहिंजे सदके ॾींहं राति कंहिंजे सदके चंड तारा कंहिंजे सदके सिज सूरत कंहिंजे सदके पूरी कायनात रब पाक अता कई आहे त मुस्तफा जे सदके सुभान अल्लाह भेजी त सही भेजी त सही नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हाज़री नारे पीर मजे को भेज दे सही मैयत बदगड़ी को भेज दे सही मेरे तवज्जो गदा मुझे दिल पर हबीब दा गुलामो अल्लाह ताला पूरी कायनात मुस्तफा जे लाइ बनाए जरिया जेकरे महबूब न मिले हा त दुनिया में का भी शे न मिले हा हर शे का अवल पंहिंजे अबे खां वधीक पंहिंजे अमड़ खां वधीक पंहिंजे भाइरनि खां वधीक पंहिंजे भेनरनि खां वधीक पंहिंजी ज़िंदगी प्यारा दोस्त ज़मीननि खां वधीक पंहिंजे धन दौलत खां वधीक हत्ता के पंहिंजे जान खां वधीक असांखे प्यारो आहे त कायनात जो सरदार मदीने वारो साईं प्यारो आहे सुभान अल्लाह ईमान वारे जो अकीदो इहो हूंदो आहे हर शे खां अमल प्यारा दोस्तो अल्लाह हुआ अल्लाह दर्दे बोले तो औलिया अल्लाह दे मुस्तफा
मुझे पिया जा परवानो दिल पर दस्तगीर जा गुलामो कुर्बान वजा दिल पर हबीब दे मकाम दा महबूब करीम रहमत वाला नबी जी दे प्यारा दोस्तों बोरा करे सवार जा रब करीम जी बारगाह में मुझे महबूब पोत पहुंचवा जरे महबूब बाजी करे रब दे दीदार करो तो मुझे दिल पर हबीब फरमायो तुम्हारा रब करीम दे हसीन सूरत में सोनी सूरत में पांजे रब दे दीदार करो इत चंद घड़ियों गुजरे उते प्यारा दोस्तों अल्लाह साल गुजरी वया महबूब ने मेरा जिक्र मोदी पे जो छह आसमान पे हजरत मूसा कलीमुल्लाह भी जो हाथ बढ़े तो अल्लाह जा नबी जा सरदार है वो अर्ज गया मुझे दिल भर नबी फरमाया तो ओ मूसा कलीमुल्लाह जाओ हजरत मूसा कलीमुल्लाह अर्ज गए तो मुझे दिल भर हबीब भला दे तो खबर रब दे दीदार करे आयो असा के भी नबी के रब दे दीदार न कथुआ 1,24,000 गम पेश नबी आया रब करीम के अर्ज कंदा रहा हत्ता के हजरत मूसा कलीमुल्लाह भी अर्ज कया तो या रब्बुल आलमीन मेहरबानी करे मुखे पहजो दीदार करा अल्लाह ताला जी जात को बरकत फरमा दे ए मूसा कलीमुल्लाह ए तुझे दीदार कोने ए दीदार आमना जलाल मुझे दिल पर हबीब दे दीदार है सुभान अल्लाह सोना दिल पर हबीब रब दे दीदार करे आया हो इनाम छा मिलेगा मुझे दिल पर हबीब फरमाओ ओ सोना मूसा कलीमुल्लाह 50 वक्त नमाज मिलिया है 50 वक्त हजरत मूसा कलीमुल्लाह अर्ज करे तो सोना नबियन जा सरदार वो शर्फ की ॾाढा डूंगा थी 50 वक्त कोन पढ़ंदा ॻाल्हायो कुझु ॻाल्हायो महबूब जा आशिक़ आहियो तव्हांजा चेहरा चोॾीअ जे चंड खां वधीक चमकी रहिया आहिनि ॾाढा सुभान अल्लाह चोॾ मारो था हजरत हाय हाय दिल ठारो छरे रब करीम तव्हांखे आबाद करे छरे हेॾे तवजा कजा तवजा हजरत मूसा कलीमुल्लाह तो अर्ज़ करे मुंहिंजा मौला तुंहिंजी उम्मत 50 वक्त नमाज़ कोन पढ़ी सघंदी जेके चवंदा त मुस्तफ़ा मेराज कोन करे आयो आहे महबूब रब जो दीदार कोन करे आयो आहे पोइ उनखे चयो अरे मुल्ला पोइ तूं बि लोटो हथ में खण 50 वक्त नमाज़ पढ़ ख़बर पए सॼे ॾींहं में 1 मिंट जो टाइम बि कोन मिलंदुसि करो हथ में हूंदुसि 50 वक्त नमाज जे लाइ तयार हूंदो जेकर प्यारा दोस्त अबू बकर सिद्दीक़ मुस्तफ़ा जो मेराज मञो त सिद्दीक़ अकबर बणजी वियो अबू जहल मुस्तफ़ा जे मेराज खे न मञो त प्यारा दोस्त अबू जहल थी वियो अबू बकर सिद्दीक़ यानी सिद्दीक़नि जो अबू जहल यानी जाहिलनि जो अबू जहल जाहिल थी वियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ अकबर बणजी वियो सुभान अल्लाह मुझे पिरियंदा परवानो हेॾे तवजा आबा तवजा है न जी पोयां बि जागो था ए अॻियां त ॾाढी मोट ॾियनि था अमा पोयां बि सुभान अल्लाह चइजो रब तव्हांजा बि बेड़ा पार करे छॾींदो हाय हाय दिल ॾी ठरी पई हूंदव ईअं न अल्लाह से तव्हांजा बेड़ा पार कंदो ॾाढा सुभान अल्लाह चयो ओ मुझे दिल पर हबीब दा गुलामो हजरत मूसा कलीमुल्लाह अर्ज़ कयो मुंहिंजा महबूबा रब खां कुझु घटि कराया जो मुंहिंजो महबूब वरी अल्लाह जी बारगाह में वियो आहे रब करीम फरमाए त मुंहिंजा महबूबा मां त चाहियां थो त बार बार मूं वटि अच मां रब बार बार पंहिंजे दीदार तोखे कराया ओ मुझे प्रियंदा परवानो हजरत महबूब मुस्तफ़ा अल्लाह जी बारगाह में वियो आहे रब जो वरी दीदार थियो आहे अल्लाह पाक फरमाए थो ओ सोना महबूब तूं आयो आहे वरी मां तोखे 5 वक्त घटि करे छॾियो आहे 45 वक्त तुंहिंजा उम्मती पढ़नि मुंहिंजा महबूब वरी मोटी आया हजरत मूसा कलीमुल्लाह वरी 6 आसमान ते इंतज़ार में बीठो आहे मुंहिंजा दिल पर हबीब तुंहिंजा उम्मती 45 वक्त कोन पढ़ी सघंदा अञा कुझु घटि कराया हिकिड़ो चकर महबूब विया वरी ॿियो चकर विया टियों चकर विया ताते प्यारा दोस्त 9 मरतबा अल्लाह जी बारगाह में वया ना 45 वक्त था घट था 45 वक्त घट था बाकी 5 वक्त बचा हजरत मूसा कलीमुल्लाह अन्या भी ऐलान करे तो मुंहिंजा महबूब अन्या कुछ घट कराया मुझे दिल पर हबीब फरमा दो ओ सोना मूसा कलीमुल्लाह हाणे रब जी दरबार में कोन तो घट कराया प्यारा दोस्त मुझे महबूब के थोड़ो गमगीनी थिया त मुंहिंजा उम्मती जेकरे 50
50 वक्त नमाज पढ़ना रब उनके 50 वक्त जो सवाब दई छड़े हा मुझा महबूब जो थोड़ा गमगीन था गैब खां आवाज आयो ओ मुझा दिल बर हबीब गमगीन तू नथी जे करे तुझा उम्मती 5 वक्त नमाज पढ़ंदा त मां रब करीम उनके सवाब 50 वक्त दे रही छड़ींदो सुभान अल्लाह बाजा सुभान अल्लाह सुभान अल्लाह शर्र फकीरो 5 वक्त पढ़ंदा से तो सवाब घणो मिलंदो 50 वक्त दे तो 5 वक्त नमाज पढ़ने तो मुस्तफा राजी थी ने बेड़ो पार थींदो अब घर में बेबरकत हुजे 5 वक्त नमाज पढ़ंदो कर जे करे तुझी इज्जत में बरकत न हुजे 5 वक्त नमाज पढ़ंदो कर तुझा दुनिया दे कम में रुकावट हुजन 5 वक्त नमाज पढ़ंदो कर तो बेड़ो पार थी वेंदा तुझा बचड़ा नेक साला में 5 वक्त नमाज पढ़ तो तुझा बचड़ा नेक साला बंदी वेंदा ओ मुझे दिल बर हबीब दा गुलाम होदे तवज्जो कजो नमाज जो हिक फायदे ना हजारे लखे करोड़े फायदा है ना पूरी गाल ते नमाज पढ़ने वाले जो ईमान मुकम्मल बन वेंदो है नमाज पढ़ने वाले के सकरा पता नहीं दिया नमाज पढ़ने वाले के मुसीबतों मुश्किलातों नमाज तारे चली दिया लगे और मुझे दिल पर हबीब दा गुलामो तुझे रिज़्क़ रोज़ी में बरकत न हो 5 वक्त नमाज पढ़ तुझे घर में बरकत न हो 5 वक्त नमाज पढ़ तुझी इज्जत में बरकत न हो 5 वक्त नमाज पढ़ तुझे माल मदा में बरकत न हो 5 वक्त नमाज पढ़ तुझे फसल देने छड़े वने जमीन फसल देने छड़े वने 5 वक्त नमाज पढ़ ऐं मुस्तफा दे दुरूद सलाम पढ़ दो वीने दे बेड़ा पार थींदा वेंदा मुझे मुस्तफा फरमा दे जो मुझे उम्मती नमाज पढ़ंदो मां मुस्तफा जो अखियूं मुबारक फरी पवंदियूं न अला जे करे तव्हां सां गुनाहगार बदकार बेकार 5 वक्त नमाज पढ़ो तव्हां सां रहमत वारे नबी राज़ी थी पवे पोइ ॿुधा त नमाज पढ़ंदा मुस्तफा राज़ी थिए त पोइ पढ़जे या न पढ़जे हा हा पढ़ंदासीं त ॿिन्ही जहाननि में दुनिया में बि रब मुस्तफा जे सदके बेड़ो पार करे छॾींदो त महशर जे मैदान में बि रब मुस्तफा जे सदके बेड़ो पार करे छॾींदो दादा जो सुभान अल्लाह और हेॾे तवज्जो कदा मुंहिंजा दिल बर हबीब दा फरमाए ऐं अली अली काथे आहे हज़रत मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा साम्हूं बीठा आहिनि ड्रोड़ पाए भॼंदा आया फिदा का अबी व उम्मी व रूही व नफ़्सी या रसूल अल्लाह मां अली हाज़िर आहियां मां अली हाज़िर आहियां हेॾे तवज्जो हाय हाय मां जो दिल सां तव्हां ॿुधो था न मुंहिंजी दिलि थरे थी ऐं दिलि बि चए थी त बयानु कयां पर जेकॾहिं मां ॾिसां हा तव्हां दिलि सां नथा ॿुधो त मां लाउड मां हथ कढां हा पर तव्हां दिलि सां ॿुधो था पिया त मां वरी इहा नसीब तव्हांखे करे छॾियां ॾाढा सुभाणे तव्हां चओ मुंहिंजे दिल पर हबीब फरमायो ओ सोना अली जी या रसूल अल्लाह या अली ताल हिना इजलिस हेॾे आ हिते वेह हज़रत अली बैठो मुंहिंजे दिल पर नबी फरमाए त ओ सोना अली मां मुस्तफा 3 वसियतूं तोखे कयूं थो वञा इन ते अमल बि कजा यादि बि कजा मुस्तफा फरमाईंदा मुंहिंजी उम्मत खे दर्स बि ॾिजा हज़रत अली तो अर्ज करे या रसूल अल्लाह उहे कहिड़ियूं 3 वसियतूं आहिनि मुंहिंजे दिल पर हबीब फरमायो पहिरीं वसियत इहा आहे त जॾहिं मस्जिद में आज़ान अचे अल्लाहु अकबर जी तवार थिए त नमाज़ पढ़ण में देर न कंदा कयो पहिरीं वसियत इहा आहे ओ सोना अली ॿी वसियत इहा आहे जॾहिं को शख़्स फोत थी वञे उनजे जनाज़े जो टाइम मुक़ररु करे रखियो वञे त उनजे नमाज़ जनाज़ा में देर न कंदा कयो ॿी इहा वसियत आहे 3 वसियत इहा आहे मुंहिंजे दिल पर नबी फरमायो ओ सोना अली जॾहिं न्याणी जवान थी वञे त उनजे शादी कराइण में देर न कंदा कयो इन 3 वसियतनि खे सोना अली यादि करे छॾंदा मुंहिंजो रब बि उन सां राज़ी थींदो त मां मुस्तफा बि उन सां राज़ी थींदुसि जेकॾहिं 5 वक्त नमाज़ पढ़ने अल्लाह भी राज़ी थींदो मुस्तफा भी राज़ी थींदो जेकॾहिं जनाज़े खे टाइम सां दफ़नाईंदे नमाज़ टाइम सां अदा कंदे अल्लाह जो हबीब राज़ी थींदो पर जेकॾहिं न्याणी जवान थी वञे माण्हू न्याणियुनि जा अछा मथा थींदा वञनि 40 साल 50 साल गुज़री था वञनि न्याणी उथारनि कोन था अबा छो नथा उथारो न्याणी जी शादी छो नथा करायो अदा न्याणी निमाणी हूंदी आहे कोन चवंदी पंहिंजे बाबे खे त मुंहिंजी शादी करा हया वारी न्याणी कोन थींदी आहे त बाबा मूंखे
के शादी करा पर उन पीअ खे हया अचे त मां अल्लाह जे हबीब जो नाफ़रमान थिया थो मुंहिंजा रब ऐं रब जे रसूल में नाराज़ थी पवे इन करे मुंहिंजा मुर्शिद आशिक़ अली शाह फरमाईंदा हुआ अबा न्याणी जवान थे त उन नई कपड़नि में उतारे छॾींदा जो त अल्लाह बि राज़ी थींदो त अल्लाह जो हबीब बि राज़ी थींदो अॼुकल्ह असांजे मुआशरे में इहा एॾा सुठो घराणो मिले अमीर घराणो हुजे इज्जत उते पैसे वारो हुजे त पोइ ॾींदासीं अबा पैसे वारो हुजे अमीर हुजे नौकरी वारो हुजे अल्लाह ॾे पनाह तव्हां शादी करायोसि ऐं अचानक एक्सीडेंट थी पवेसि टंग भॼी पवेसि हलण खां माजूर थी वञे पोइ ॿुधा त पैसे वारो कहिड़े कम जो पोइ ॿुधा त नौकरी वारो कहिड़े कम जो ओ मुझे दिलबर हबीब दा गुलामो असांजे अम्मा साहिब जी जल्दी दरबार में हिकिड़ी माई पंहिंजी न्याणी वठी आई अम्मा तो रसूलुल्लाह जी बचड़ी आहे हे मुंहिंजी न्याणी आहे शादी नथी करे अम्मा जी जल पुछा के अम्मा तू शादी नथी करे छो महबूबन करीमन जो फरमान आहे अन निकाह मन सुन्नती फमन रज़िदा अन सुन्नती निकाह मां मुस्तफा जी सुन्नत आहे तो निकाह नथी करे छो जे मां बस न कंदसि निकाह छा न कंदसि छो जे जेको ॾिन था न उहो माज़ूर आहे थोरो हाणे उन सां मां शादी कीअं कयां अम्मा साहिब फरमाए त वो दस्तगीर जी मुरी ॼाणे जेकॾहिं तूं उन माज़ूर सां शादी नथी करे तोखे सोने से इंतज़ा करे सुठो हुजे पर जेकॾहिं अल्लाह ॾे पनाह शादी करेसि ऐं शादी खां बाद उनजो बि एक्सीडेंट थी पवे टंगूं भॼी पवंसि ॿई टंगूं भॼी पवंसि हिकिड़ी टंग भॼी पए हलण खां हलाक थी पोइ ॿुधा त पोइ छा कंदी आहियां पोइ निकाह तोड़ींदी आहियां उन वक़्तु अखियुनि मां पाणी अची वियसि अम्मा जेकॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहे अहिड़ियूं ॻाल्हियूं करे पई त पोइ जीअं तूं हुकुम कर अम्मा साहिब फरमाए त हाणे निकाह करणु तुंहिंजो कमु आहे मुस्तफा राज़ी थी मुंहिंजो ॿेड़ा पार थींदो उन्हनि माई साहिब जी न्याणी वञी करे जे हाणे अम्मा जी जल चयो आहे रसूलुल्लाह जी बचड़ी आहे अमर साहिब फरमायो आहे हाणे निकाह कंदसि भले माट मुंहिंजे मुंहिंजो निकाह कयईं अल्लाह ताला उनखे बचड़ा ॾिना पोइ अम्मा साहिब फरमाए थी ॿ बचड़ा उनखे आहिनि पुटड़ा पोइ ॿिया बि हाणे त दावा हुनखे पर काफ़ी ॾींहंनि जी ॻाल्हि आहे त अमर साहिब फरमाए त एॾा बचड़ा गुलाब जा गुल ॾाढा उन मां दुनिया वारा रीसूं था कनि त एॾा हसीन बचड़ा पोइ हिन चयो त मां त शादी ई कोन थी कयां पर मुस्तफा जी बचड़ी मूंखे हुकुम कयो अमर साहिब लाइ चयो त अमर साहिब हुकुम फरमायो उनजे करे पर उनजा बचड़ा वरी गुलाब जे गुल जहिड़ा थिया पोइ अमर साहिब फरमाए तोखे बच्चा ई खटी करे उहे ई कमाए खाराईंदा त तुंहिंजो ॿेड़ो पार थींदी न पोइ जेकॾहिं तूं मुस्तफा जी सुनत अदा कंदी आहे त मुंहिंजो मुस्तफा बि राज़ी थींदो ख़ुदि ख़ुदा बि राज़ी थींदो ॾाढा ॾाढा जो सुभाणे अल्लाह इन जे करे प्यारा दोस्त तवज्जो चाहींदुसि बसि चंद मिंट इंशाअल्लाह अर्ज़ करे पोइ इजाज़त पुॼंदा खे ॾाढा सुभाणे अल्लाह चओ तव्हां बि ॾाढो थकिजी पिया हूंदव ईअं न ॾाढा सुभाणे अल्लाह चओ इन जे करे के आशिक़ हीअं कलम खवा सुभाणे अल्लाह चओ त मां ॿुधां अहिड़ी ख़ुशबू न ॾिठी आहे जहिड़ी हर बाग जे हुबकार मदीने में आ जो न झूला जी मौसम में थद खाए वठी थदकार मदीने में आ हे कर वञे त चवंदे अञा जे कर साल वञा जेकर साल वञा ओ सुटकी सुकी सिंध में नटकी चवंदे त वरी रबवा गछके साईं चवंदे त वरी रबवा गछके दिल छेड़ण खां इन थी झलजे अहिड़ी कानूर जी झलकार मदीने में ॾाढा जो सुभाणे अल्लाह मुंहिंजे पियंदा परवानो हेॾे तवज्जो कजो आशिक़ छा थो फरमाए हिते गम जो दम गुज़रे नथो यार वतन उहो कॾहिं विसर नथो ओ जॾहिं यादि पयुमि तॾहिं रोई चयुमि मोटी मुल्क पंहिंजे
सदाई साहत सदबार मदीने में आ शल परवांग पल पल दीद से हाण दिया रजी हाजिर दीद से अतमत करो सुभान अल्लाह सुभान अल्लाह शल परवांग पल पल दीद से हाण दिया रजी हाजिर दीद से ओ हाणे जो वञा असली न अचा महबूब घुरन पोमराया बजा साईं महबूब घुरन पोमराया बजा हे हबीबन जे गुम साद हे गुनहगार दफाचार मदीने में आज न जोला जी मौसम में थदकाए वठी थदकार मदीने में भई हथ मथे करे भेजी दस्तगीर किनारे ये न हथ मथे करे भेजी दस्तगीर और मुझे प्रियंदा परवानो तवज्जा कजो असांजी अम्मा सां उनखां पुछा कई अम्मा हाणे ॿिए ख़बर जॾहिं शादी थी त पुटड़ा जावसि भला ॿिए ख़बर इहो बच्चो त असां वटि छॾे वञे भला ॾेई वञे अम्मा इहो बच्चो कीअं ॾींदसि छा थी चए अम्मा इहो बच्चो कीअं ॾींदसि अम्मा सां फरमाती इहो बच्चो प्यारो अथई न अम्मा पंहिंजी जान खां वधीक प्यारो अम्मा सां फरमातो तूं त शादी ई कान थी करे पोइ अर्ज़ु कई अम्मा तुंहिंजी दुआ जो थी त पोइ कीअं न शादी कंदसि ॾाढा सुभाणे अदा अमड़ियूं अमड़ियूं हूंदियूं तवज्जा अमड़ियूं अॼुकल्ह अहिड़ा बि नाफ़रमान औलाद आहिनि मूं हिकिड़ी जॻह ते प्रोग्राम करे लथुसि जॾहिं मूंखे मुरीदनि अर्ज़ु कई क़िबला असांजे घर दुआ फरमायो मां उनजे घर दुआ घुरी मोटियुसि हिकु ज़ईफ़ ॿुढड़ी औरत हुजे जेके प्यारा दोस्त लठ ते अचे पई हलंदे हलंदे मूंखे चई मूंसां अची मिली मूंखे चई तूं मुस्तफ़ा जो बचिड़ो आहे आले रसूल आहे ऐं हथड़ा खणी मुंहिंजी औलाद जे लाइ दुआ घुर मां वरी खिली चयोमांसि माई साहिबा भला पुट जे नौकरी जे लाइ दुआ थी घुराई जे क़िबला न भला पुट जी शादी जे लाइ दुआ थी घुराई जे क़िबला न अमा पोइ तूं दुआ छा जे लाइ थी घुराए त उहा माई वरी रोइण लॻी छा कई उहा हीअं माई रोए पई त मां सीरियस में थी वियुसि मां चयो अमा ॾे ख़बर दुआ थी घुराए वरी रोए थी पई त उन जेके लफ़्ज़ चया न उहे लफ़्ज़ ॿुधी करे मुंहिंजे जिस्म जा वार खड़ा थी विया उन जो साईं दुआ इहा थी घुरायां मुंहिंजे बचन जे लाइ दुआ घर ॾाढा नाफ़रमान बेअदब एतिरा बेअदब जो मां अमर खे गारियूं ॾींदा मां अमर खे घटि वधि ॻाल्हाईंदा एतिरे क़दुरु उहा ज़ईफ़ ॿुढड़ी माई बि हेॾे तवज्जा कजा हेॾे मरी विहारो उहा ज़ईफ़ ॿुढड़ी बि चवे बाबा इन जे करे साईं जी अर्ज़ु कयईं त वॾो बेअदब ऐं गारियूं ॾींदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो मूंखे साईं मारींदा बि आहिनि ख़ुदा जी ज़ात जो कसम हीअं मुंहिंजे जिस्म जा वार हीअं कांडार थी विया ऐं मुंहिंजे अखियुनि मां पाणी अचे त एॾा नाफ़रमान जो अमर खे गारियूं पिया ॾियनि ॿुधा त जेको अबो मां खे गारियूं ॾे छा उहो कॾहिं सुधरी सघंदो छा अबे मां खे ॻाल्हाए ॾे छा उनजो बेड़ो तरी सघे थो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे जेकॾहिं अबे मां खे गारियूं ॾियूं अबे मां खे ॻाल्हाए त वण था पिन पिन उनखे पिटींदा रहंदा आहिनि जे ज़मीन जे मथां घुमंदो आहे ज़मीन था ज़रा ज़रा उनखे पिटींदा रहंदा आहिनि त मुंहिंजा मोला इनखे गर्क कर ज़मीन चवंदी त मुंहिंजे मथां न घुमे वण जा पिन चवंदा त मुंहिंजे मथां मुंहिंजी छांव में हेठां न वेह प्यारा दोस्तो दुनिया जा जेके बि वण आहिनि ज़मीन जा ज़रा ज़रा उन पीउ माउ जे बेअदब खे पिटींदा रहंदा आहिनि पिटींदा बद दुआऊं कंदा रहंदा आहिनि जेके अब मां जा नाफ़रमान थींदा आहिनि ऐं मुंहिंजे प्रिय जा परवानो दिलबर दस्तगीर जा दीवानो मूं त कॾहिं बि अम्मा साहिब जे खत ते साम्हूं बि न वेंदो आहियां दुआ कयो त अल्लाह ताला महबूब मुस्तफ़ा जो सदको अमर जीगल खे ख़िज़री हयाती अता फरमाए
ऐं अमर सां जे अदब रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए जेको बच्चो नाफरमान हूंदो आहे ख़ुदा जी ज़ात जो कसम दुनिया आख़िरत उन जूं ॿई जहान उन जा गंदा थींदा आहिनि भला कोन थींदा पर जेकॾहिं यार अबु अमा जो अदब वारो हूंदो बच्चो न ख़ुदा जी ज़ात जो कसम त दुनिया में बि लाड करे त आख़िरत में बि लाड करे बेचारा दोस्तो कामरेड फ़कीर जी फरमाइश आहे त अमर जे शान में हिकिड़ी मनक़ब थी वञे उन खां बाद तव्हांजे लाइ तव्हांजे बचनि जे लाइ दुआऊं घुरंदुसि ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अर्ज़ कयां अञा दिलि खे ठारे जो सुभान अल्लाह हर कोई पंहिंजे अमर जो तसवुर करे रहे जंहिंजो अमड़ियूं हयात आहिनि या ममात आहिनि पंहिंजे अमर जो हीअं तसवुर करे रहंदो न त इनशाला बेड़ो पार थी वेंदसि जेको अबु अमा जो नाफ़रमान आहे मां सैयद जो बचड़ो उनखे हथ ॿधी गुज़ारिश थो कयां त वञी करे पंहिंजे अबु अमा रुठल खे राज़ी कयो वञे ख़ुदा बि राज़ी थींदो तव्हां सां त मुस्तफ़ा बि तव्हां सां राज़ी थींदो बसि आख़िरी शेर पोइ इनशाला तव्हांजे लाइ तव्हांजे बचनि जे लाइ दूं ॾाढा सुभान अल्लाह ओ मुझ मिठड़ी प्यारी अम्मा ओ जी जल प्यारी अम्मा ही साह पंहिंजो सदके कया अम्मा तन मन पंहिंजो वारे छॾा ओ मुझ मिठड़ी प्यारी अम्मा ओ जी जल प्यारी अम्मा हे साह पंहिंजो सदके गया अम्मा तन मन पंहिंजो वारे छॾा तुंहिंजा थोरा मुंहिंजे अंदर लाहे कीअं सधा भला मुंहिंजे रोण खे परचाए कीअं विसारिया मां भला तुंहिंजा थोरा मुंहिंजे अंदर लाहे कीअं सधा भला मुंहिंजे रोण खे परचाए कीअं विसारिया मां भला खणी झोलीअ में झूलण ऐं पीघे में लोॾण ॾींहं उहे एॾा किथां अम्मा तन मन पंहिंजो वारे छॾा मुंहिंजी मिठड़ी प्यारी अम्मा ओ जी जल प्यारी अम्मा हे साह पंहिंजो सदके कया अम्मा तन मन पंहिंजो वारे छॾा मुंहिंजी मिठड़ी प्यारी अम्मा ओ जी जल प्यारी अम्मा ही साह पंहिंजो सदके कया अम्मा तन मन पंहिंजो वारे छॾिया चेहरे जी चांदो के साथ चमके सारो घर है तुझे पेरन जे मिटीअ सां महके सारो घर है चेहरे जी चांदो के साथ चमके सारो घर है तुझे पेरन जे मिटीअ सां महके सारो घर है ओ मुंहिंजे माउ मिठे मक़बूल दुआऊं वठे ओ मुंहिंजी माउ मिठी मक़बूल दुआऊं वठी पेर धोई मां तुंहिंजा पिया अम्मा तन मन पंहिंजो वारे छॾा मुंहिंजी मिठड़ी प्यारी अम्मा ओ जी जल प्यारी अम्मा हे साह पंहिंजो सदके कया अम्मा तन मन पंहिंजो वारे छॾिया अम्मा हीअ साह पंहिंजो सदके कया अम्मा तन मन पंहिंजो वारे छॾिया नारा जो सुभान अल्लाह ओ मुंहिंजी मिठड़ी प्यारी अम्मा अम्मा अदा जॾहिं अमड़ जी गल घर में हूंदी आहे त उन जे चेहरे जे नूर सां सॼो घर चमकंदो आहे पियो जॾहिं अम्मा जी दिलि
वफ़ात करे वेंदी आहे उन जो घर वीरानो कब्रिस्तान वांगुर लॻंदो आहे ओ मुंहिंजे दिलबर नबीअ जा ग़ुलामो तवजा कजो जंहिंजूं अंबड़ियूं ज़िंदा आहिनि मां महबूब जो बचड़ो अव्हां खे हथ ॿधी करे अर्ज़ थो कयां त पंहिंजे अम्मा जी जड़ खे नाराज़ न कंदा कयो अम्मा जी जड़ खे नाराज़ न कंदा कयो ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो हे उहे रब जे मिले तरफ़ खां नेमतूं आहिनि हिकु चकर तुंहिंजे हथ खां निकिरी वियो त ज़िंदगीअ में तुंहिंजे हथ अचण वारो कोन आहे जेकॾहिं अबो अमा हलियो वियो त बचड़ो यतीम पढ़ी वेंदो आहे ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो असां खां पुछा कयो त यतीम छा हूंदी आहे ओ मुंहिंजे दिलबर हबीब जा ग़ुलामो जंहिंजो अबो अमा हयात आहे ख़ुदा वास्ते पंहिंजे अबो अमा जो अदब कंदा कयो उन्हनि जी ख़िदमत कंदा कयो मुंहिंजो दिलबर हबीब भी राज़ी थी पवे त ख़ुदा भी राज़ी थी पवे ओ मुंहिंजे दिल जा परवानो रब करीम शर यतीम थियण खां पनाह में रखे रब करीम यतीम थियण खां बचाए ओ मुंहिंजे दिल जा परवानो जंहिंजे मथां पंहिंजे अबो अमा जी शफ़क़त ऐं महिरबानी हूंदी आहे उहो बदिलो परवाज़ पाग वांगुरु उॾामबो आहे पर जंहिंजो अबो अमा प्यारा दोस्तो दुनिया खां रेलत करे वेंदो आहे उन बचे जा जीअं बाज़ जा पर कटिजी वेंदा आहिनि ईअं उन बचे जा पर पादूं कमजी वेंदा आहिनि प्यारा दोस्तो दुनिया जा धिका खाईंदो आहे दुनिया जा ताना खाईंदो आहे पर अबो अमा हूंदो आहे त दुनिया जे ताननि खां बचियल हूंदो आहे अबो अमा उन जे लाइ ढाल बणिजी करे पंहिंजे बचे जी हिफ़ाज़त कंदा आहिनि ऐं मुंहिंजे प्रिय जा परवानो नौजवानो तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे अबो अमा जो अदब कयो उन्हनि जी ख़िदमत कयो त मुंहिंजो महबूब भी राज़ी थी वेंदो त ख़ुदा भी तव्हां सां राज़ी थी पवंदो ॾाढा करे जो सुभान अल्लाह ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो दिलबर तस्वीर जा दीवानो अल्हम्दुलिल्लाह उन कामिल जा अवां मुरीद आहियो असांजा लाॾाॾा सही लजपाल हज़रत क़िबला पीर तरीक़त रहबर शरीफ पीर सैयद मोहम्मद परल शाह जीलानी बादशाह हज़रत क़िबला ॾाॾा सही पीर सैयद मोहम्मद हसन अली शाह जीलानी बादशाह उहे अल्लाह जा कामिल वली थी गुज़रिया जंहिंजे दर ते प्यारा दोस्तो हीअं तकलीफ़ ज़दा डॉक्टरनि खां ला इलाज थी करे अल्लाह वारनि जे दर ते वेंदा हा असांजा ॾाॾा से लजपाल बसि हीअं शुकारो हणंदा हा हथ न खणंदा अल्लाह जी ज़ात गवाह आहे त उन टाइम प्यारा ॾिसो रब करीम उन्हनि खे शिफ़ाए कामिल अता फरमाईंदो अञा हेॾे तवजा कजो उन कामिल जा तव्हां मुरीद आहियो हेॾे होॾे वञण जी ज़रूरत कान्हे का असांजे जाम साहिब जे इलाइक़े में परे कान्हे नूर मोहम्मद नाले ते ज़ात जो शर्रा जॾहिं मुंहिंजी उन दावत कई दावत ते वियासीं त हीअं कमीज़ मथे करे ऐं हिन जॻह ते प्यारा दोस्तो पासे ते मुर्शिद लजपाल ॾाॾा साईं फरल शाह जीलानी बादशाह हाणे उन नूर मोहम्मद जे अबे ॾाॾा साईं खे अर्ज़ कयो क़िबला औलाद कान थींदे पुट जी अमा रसूलुल्लाह जा बचड़ा आहियो दुआ फरमा त औलाद ते पाण फरमाए मुरीद दुआ कराईंदो उन जो नालो नूर मोहम्मद रखंदा हे मां निशानी ॾेई थो वञाई हे आंगूठे जी निशानी इहा मोहर लॻल न हुजेसि पोइ सम्झिजा त रब तो ते पाण राज़ी थियो पर जेकॾहिं इहा निशानी हुजेसि पोइ सम्झिजा त अल्लाह खां वठी ॾियण वारो पीर सैयद मोहम्मद परल शाह जीलानी आहे हथ में करे सुभान अल्लाह जो आवाज़ अचे उन टाइम जॾहिं उहो नूर मोहम्मद शर्र जायो त प्यारा दोस्तो उन असांखे हाणे अची हाणे उहो वफ़ात हाणे रोमाउनि जो जनाज़ो पढ़ियोमि पोइ प्यारा दोस्तो जॾहिं मूंखे दावत ॾे घुराए त उहा कमीज़ मथे करे साम्हूं हिन पासे प्यारा दोस्तो पासे वारे पासे हीअं कमीज़ मथे करे चई तव्हांजे ॾाॾे जी निशानी अञा ताईं मूंखे मौजूदु आहे मता को माण्हू इनकार करे त अल्लाह वारनि में फैज़ कोन्हे अल्लाह वारनि जी दुआऊं क़बूल कोन थींदियूं आहिनि इहो फैज़ न आहे त ॿियो छा आहे अवांजे प्यारा दोस्तो मां खां जाम साहिब परे कोन्हे नूर मोहम्मद शर अचो माण्हू जा बचड़ा तव्हांखे ॾेखारिया उहे तस्वीरूं बि असां वटि मौजूदु पयूं आहिनि असांजे जाम साहिब शर में रेस अब्दुल्ला ख़ान शर तव्हां सुञाणींदा हूंदव तव्हांजा माइट आहिनि उनजो वॾो भाउ जो नालो अब्दुल सत्तार आहे ॾाढो कोठींदा आहिनि उनखे प्यारा दोस्तो रेस कुतुब खान उनजो अबो हो उनखे पुट जी औलाद कान थींदी पोइ ॾाढा सही लजपाल जे जीप जे आॾो सुम्ही पियो क़िबला मुंहिंजे मथां गाॾी चाढ़ियूं मूंखे मारियूं वञ पाण फरमाईंदा असां महबूब जा बचड़ा दुआ कंदाऊं त रब
को मुरीदन दा बेड़ा पार करे छड़ी दिया तू मेरी मरण जी दुआओं पे घुराए किबला पोचड़े जी औलाद गाने हर इए में जवाब बेठा गा जवा पान फरमात मां सैयद मोहम्मद फरल शाह जीलानी दुआ तो घुरा मुरीद आमीन तू कर दे इंशाल्लाह बेड़ो पार थी गई सुभान अल्लाह फिर तवज्जो उन टाइम दादा से लजपाल हथला खणी दुआ जो फरमाई अल्लाह जी जात जो कसमा जे करे को न मने न ठुड़कू सुड़कू तमा अचे तमा देखारण दिला तारा से दादो सर शर अन्या ते अत सतार जेरो बैठो जेके असा जे दादा से लजपाल रेस कुतुब खान शर के चयो कुतुब खान जे करे कन जी पापड़ी चीरियल हुजे से त पो समझी जद अल्लाह का वठी जण वारो सैयद मोहम्मद फरल शाह जीलानी ओ मुझे प्रिय दा परवानो उन टाइम जरे प्यारा दोस्तों टाइम गुजरन जो 12 महीना पूरा कर रब उनके पुत्र जी औलाद सा नवाजो त रेस कुतुब खान पांजे पुत्र के कई सजे पासे खबे पासे दिसे तो त माई ने पूछा के रेस छा तो दिसे बचड़े के तो उन जो त मा दिसा तो मुझे मुर्शिद कामिल जी निशानी अथ सजा कोन तस उन टाइम जी ने वाके कन जी पापड़ी चीरेला प्यारा दोस्तों अख न मा नीर वही पया जे त मायो तो न त अल्लाह वारन में फैज कोन गो ए फैज ना है त दो चाहे ओ मुझे प्रियदा परवाना उहे अल्लाह दा कामिल वाली ऐ असा के बाबा से सोनल जा बादशाह फरमाइंदा हा अब दादा से जी मजार ते अन्या ते कारियर नाग जुम्मे जी रात हाजिर जणो तुंबरे को दादा से जी मजार ते अन्या ते ईंदो सुभान अल्लाह मो दादा सुभान अल्लाह तो मोटा बाबा से जी गाल बुधी मुखे उहा गाल सहन में हुई मां भी हाजिरी तुंबरे को शादी में से दादा से जी मजार मुबारक दे पर एकड़े दी कुदरती मौके भी खबर ना हुजे त जुम्मे जी रात हुजे खमीस जो डी जुम्मे जी रात असा दीदार जे ला से देर थी गई मगरिब जी आवाज अची वई त मूं उते नलको बीठो दादा संजे मजार जे भरसा नलको हुयो उन नलके दा मूं वुज़ू करे मां जी दादा संजे मजार जे भरसा जो पहुतुसि त अल्लाह जी ज़ात गवाह त मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त कारीगर नांग दादा संजे मजार जे भरसा दीदार दादा सुभान अल्लाह चओ अब जे करे जंग जा जीत अल्लाह जे कामिल वलियन जे वञण खां ज़ाहिरी पर्दे करण खां बाद भी जंग जा जीत अची करे मज़ारनि ते मथां पहरो ॾेई सघनि था त पोइ इन मां साबित थिए त अल्लाह वारा मरंदा कोन्हनि अल्लाह वारा ज़िंदा हूंदा आहिनि जॾहिं अल्लाह वारो ज़िंदा हूंदो आहे त हिकु नज़र हूंदी आहे पंहिंजे मुरीदनि बचनि में मुरीदनि में हूंदी आहे नव नज़रूं अल्लाह जी दरबार में हूंदियूं आहिनि जॾहिं अल्लाह वारो ज़ाहिरी वफ़ात करे वेंदो आहे हिकु नज़र मुंहिंजे रब जी दरबार में हूंदी आहे नव नज़रूं पंहिंजे मुरीदनि पंहिंजे बचनि जे मथां हुजूं तो यादि रखी छॾंदा त उहे अल्लाह जा कामिल वली सद कयो तुंहिंजो कमु आहे बेड़े त अल्लाह जे कामिल वलीअ ने मुर्शिद में कामिल जो कमु आहे तो यादि रखी छॾंदा उन कामिलनि जा बचा तुंहिंजे दर ते अचनि था तुंहिंजे अंगण ते अचनि था न त इहे सम्झंदा ईअं न सम्झंदा त बसि साईं वारा आया हथला खणी दुआ घुरी आहे न मुस्तफ़ा जा बचड़ा आया आहिनि इंशाअल्लाह तुंहिंजे अंगण ते बि रंग लॻी वेंदा त तुंहिंजी ज़िंदगी में बि रंग लॻी वेंदा तो मुस्तफ़ा जे बचन खे सुञाणण जे लाइ हिन अख जे नूर जी ज़रूरत त आहे पर इन सां गॾो गॾु दिलि वारे अख जे नूर जी बि ज़रूरत आहे जो मुस्तफ़ा जे बचन खे सुञाणे ख़ुदा उन जा दुनिया में बि दरदात बुलंद करे छॾींदो आहे त क़ब्र शर में उन जा बेड़ा रब पार करे छॾींदो आहे ॾाढो जो सुभान अल्लाह बसि आख़िरी शेर पोइ वरी दुआ ख़ैर निंड त कान थी अचे ॾाढा सुभान अल्लाह शेर हले आए है दस्तगीर भी दस्तगीर जाते दस्तगीर जो नारो लगंदो आहे न केतिरनि जूं चेलियूं टुटरी पई अब जो मैंने भेद दस्तगीर जो नारो छो था हणो अब हर कोई पंहिंजे मुर्शिद जो नारो हणंदो आहे अल्लाह जो प्यारनि जो नारो लॻंदो त बेड़ो पार थींदो न हाणे तुंहिंजा लॻा भेद दस्तगीर उहो दस्तगीर आहे जेको कुल वलियनि जो सरदार आहे कुल वलियनि जो सरदार आहे ॿिया पीर में दस्तगीर पीरनि जो पीर आहे ॿिया वलीअ में दस्तगीर वलियनि जो सरदार आहे पोइ छा चवंदासीं ओ असां सुन्ननि जा सभु पीर भला दस्तगीर जो दर सुभान अल्लाह दस्तगीर जो दर सुभान अल्लाह सवता मखाई दुनिया जा पर यारिय जनगर सुभान अल्लाह यारिय जनगर मगर मुझे कादरी सुभान अल्लाह थींदा मैं साहब सुभान अल्लाह दादा सुभान अल्लाह वॾेरा साईं सुभान अल्लाह थींदा
ओ असा तमिल फिक्र सुभान अल्लाह अली दोस्त का भी सुभान अल्लाह असा सोनन जा सब पीर भला दस्तगीर जुबर सुभान अल्लाह दस्तगीर जुबर सुभान अल्लाह समता मखाई दुनिया जा पर यार ये जो नगर सुभान अल्लाह यार ये जो नगर सुभान अल्लाह ओ आहे हसन हुसैन आले अमर जे बेटा आए वली भैया तुम्हारे भेजी के सही है अरे लफ्ज बुद्धि करे इश्क वाली बार करे निशाना बेड़े पार थी ओ आहे हसन हुसैन आले अली थी अमर जे बेटा आए वली अदा तो हो जे मोदे मुर्शिद जो आहे बात जिक्र सुभान अल्लाह आहे बात जिक्र सुभान अल्लाह ओ आहे गौसे आजम गौस जली खुदा के नबी दे सहली ओ बगदाद शरीफ दे साई जो आहे बात जिक्र सुभान अल्लाह आहे बात जिक्र सुभान अल्लाह असा सुनन जा सब पीर भला दस्तगीर जुबर सुभान अल्लाह दस्तगीर जुबर सुभान अल्लाह असा जो दादा संजो शान में मुरीद हुई एकड़ी लंग बदल के दादा जो हसन जा दादा जो पर जिला एकड़ो मिसरो उहे बदा चरे पो इंशाल्लाह दुआ खैर दादा सुभान अल्लाह साई हसन शाह साई परल शाह दादा प्यारा है हसन शाह साई परल शाह दादा प्यारा है साई परल शाह साई सोनल शाह दादा प्यारा है ये सांझा जिया जियारा है ये सांझा जिया जियारा है ये सांझा जिया जियारा है दरगाह सैयद सोनल शाह नाले सा मशहूरा फैज वठण लाइ जेको ईंदा थी ईंदा घर पूरा सोहण जिलानी जाई बचड़ा सैयद सुहारा आहे सोहण जिलानी जाई बचड़ा सैयद सुहारा आहे हे सांझा जिया जियारा आहे हे सांझा जिया जियारा आहे हे सांझा जिया जियारा आहे अल्हम्दुलिल्लाह हमा सबनन के दरबार आलिया फैजान दस्तगीर दरगाह शरीफ सैयद मोहम्मद सोनल चा जिलानी बाचा जा जिनके भी शहजादा है इंशाल्लाह उनके दरवाजा तमा के हकीकी मुस्तफा जी शरीयत ए मुस्तफा जो सच्चो दीन मिलंदो इंशाल्लाह ही दरगाह फैजान दस्तगीर जेकी दरगाह है उनका सब शहजादा अहले सुन्नत जा पक्का सच्चा कट्टर अहले सुन्नत जा न उन्होंने का रास्ते जी तेरा दुसगाला न खारजियत जी का गाला खुदा ताला उनके महफूज बनाया इन दरगाह सा पंहिंजे मुर्शिदन कामिलन सा घणे का घणी मोहब्बत ऐं निस्बत रखो ऐं उते अचो त इंशाल्लाह दुनिया में भी तव्हांजा बेड़ा रब पार करे छॾींदो त महशर जे मैदान में भी रब तव्हांजा बेड़ा पार फरमाईंदो ॾाढा जो भेण हिकिड़ी अवां खे दावत अर्ज़ ज़रूर रखंदुसि त 14 फरवरी कहिड़ी तारीख़ आहे 14 फरवरी छंछर जो ॾींहुं आजर जी रात अज़ीम आलिशान सालाना वॾी इंटरनेशनल यारी शरीफ दरगाह शरीफ फैज़ान दस्तगीर सखी जामदार दर्ज थींदी जंहिंमें ख़ुसूसी किताब तव्हां असांजे मुर्शिदन करीम जा शहजादा पीर तरीक़त रहबर शरीफ पीर सैयद मोहम्मद सखी सरदार अली शाह दीलानी कादरी तरह फरमाईंदा हथ मथे करे भेज दस्तगीर ऐं मुर्शिदन करीम जा सभई शहजादा अल्हम्दुलिल्लाह तशरीफ फरमा थींदा ऐं तमामु वॾा वॾा नातख़्वान हज़रात उहे शिरकत फरमाईंदा ऐं ख़ुसूसी किताब हज़रत अल्लामा व मौलाना मुफ्ती समर अब्बास कादरी साहब जेके पंजाब वारा उहे बि तशरीफ फरमा थींदा ॾाढा सुभान अल्लाह
मुफ्ती उबैदुल्लाह कादरी साहब उहे तशरीफ फरमा थींदा ऐं तमाम घणा मुफ्ती उलमा इकराम नाथखान हजरात शिरकत फरमाईंदा 14 फरवरी छंछर जो ॾींहुं आचर जी रात अमा सब दस्तगीर जे गुलामन खे दावत हुजे शरीक थी करे सवाब दारन हासिल कंदा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। हिकिड़ो चकर सूरत फातिहा अल्लाहुम्मा सल्ली अला